ही मुझो बयान रिकॉर्ड ते चढ़े तो तमाम हज़रात इन दवा जा तलबगार आहिनि। अगर तमाम जा कि इन जे तरफ़ रुजू न कयो, मुमकिन आहे हर माण्हू जी सलाह ही अहले तरीक़त जे लाइ दर्स आहे। मुंहिंजी माना ज़िम्मेवारी आहे तरबियत जी, ऐं पंहिंजी तरबियत कयां, साथियुनि जी बि। इंशाअल्लाह जन ॿुधो उन्हनि जी त इस्लाह ज़रूरु थींदी अगर जे तवज्जो ॾिनो उनखे बि थोरो थोरो ई नुक़्तो सम्झ में ईंदो। ही मामूली नुक़्तो न आहे। पहिरियों त हदीस पाक अर्ज़ कयमि, हमा वक़्तु जेको मुंहिंजे ख़्याल में रहंदो आहे मां उनखे लज़्ज़त इबादत लज़्ज़त ज़िक्र अता कंदो आहियां। जॾहिं उहा उनखे अता थींदी आहे त पोइ मां जन्नत जूं दुनिया जूं सभु नेमतूं उनजे लाइ मां बणिजी वेंदो आहियां। उनखां बाद में हू मूंसां इश्क करणु शुरू कंदो आहे, पोइ मां अल्लाह बि हुन सां मुहबत करणु शुरू कंदो। इन में पहिरियों उम्मीदवार जेको आहे उनखे सालिक चयो वेंदो आहे। सालिक उनखे चइबो आहे जॾहिं खां इहो सफ़र मुहबत शुरू थिएसि, मुर्शिद कामिल उनखे तरीक़त में दाख़िल करे अल्लाह जे ज़िक्र जे ज़रिए सां उनजो इहो पंहिंजे मौला जे तरफ़ सफ़र शुरू कराए, ऐं उहो सफ़र मरण घड़ी ताईं उनजो मुसलसिल हलंदो रहे, इनखे सालिक चइबो आहे। केॾी महिल उन करीम जे तसव्वुर में हुजे, केॾी महिल उहो ख़्यालु ख़तमु थी वञेसि, उनखे वाक़िफ़ चइबो आहे। यानी उन में वक़फ़ो ईंदड़ आहे, उन में वक़फ़ो ईंदड़ आहे। इहो फ़क़ति इन जे लाइ वक़फ़ो ईंदो अथसि ताकी हू तौबा करे, अल्लाह खां माफ़ी तलब करे, नेमत उज़्मा खां महरूम थी रहियो आहे। इन हालत में जे हालत में उन जे सुलूक में वक़फ़ो अचे, 24 कलाकनि में 12 कलाक उन जे मथां तसव्वुर मुहबत ग़ालिब अचे, 12 कलाक वक़फ़ो हुजेसि। इहो इन जे लाइ हूंदो अथसि ताकी हू तौबा करे। पर जेकॾहिं हू तौबा न कंदो आहे त पोइ इहो अॼु 12 कलाक, सुभाणे इहो 14 कलाक, अगर अञा तौबा न कंदो आहे त 16 कलाक, अञा तौबा न कंदो आहे त 18 कलाक, अञा तौबा न कंदो आहे त 20 कलाक, अञा तौबा न कंदो आहे 24, हत्ता के 24 घंटा उन जा ग़फ़लत में दुनिया जे तसव्वुर ख़्याल में इहो अज़ाब उन जे मथां मुसलत कयो वेंदो आहे। हत्ता के पोइ उहो ॾींहंनि ऐं घंटनि जी ॻाल्हि न हूंदी आहे। अगरि उन तौबा न कई त पोइ उहो हफ़्तनि में तब्दील थींदो आहे, महीननि में तब्दील थींदो आहे, सालनि में तब्दील थींदो आहे। 7 रुकावटूं पैदा थींदियूं आहिनि ताकी हुन जी इस्लाह ते उहो महसूसु कंदो आहे। हिकु एराज़ हिजाब, ॿियो तफ़ासुल, टियों सलब मज़ीद। मां जो मफ़हूम सम्झायां, सलब क़दीम तसल्ली दावत फरमाइनि था एराज़, जॾहिं इहा ग़फ़लत उन जे मथां दुनिया जे हिर्सो हवस जी ग़ालिब रहे ऐं उन करीम जी यादि, उन जी मुहबत, उन जो तसव्वुर, उन जो ख़्यालु उन जे हर दुनिया जी मामले में ख़तमु थी वञे, इहा ग़फ़लत उन जे मथां तारी थी वञे न, बाद में उन सां एराज़ कयो वेंदो आहे, यानी उन खां मुंहुं मोड़ियो वेंदो आहे। त फरमाइनि था निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह, अब्द ऐं माबूद जे विच में जेके हिजाब ईंदा आहिनि त उन्हनि में पहिरियों हिजाब ई, पहिरियों अंदरूनी मामलात हलंदा आहिनि ताकी माण्हू मुंहिंजे तरफ़ रुजू करे। जॾहिं हू रुजू न कंदो आहे, बाद में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे शायाने शान उन खां पंहिंजो रुख़ फेरींदो आहे। इन जॻह ते, इन मुक़ाम ते उनखे तौबा करणु खपे, गिरियोज़ारी करणु खपे। अगरि हू गिरियोज़ारी न कंदो आहे, अल्लाहु अकबर, त बाद में पोइ इहो तब्दील थींदो आहे जुदाई में, हिजाब में। अल्लाह तबारक व तआला उन खां उहा शइ खसींदो आहे, उनखे ज़िक्र करणु जेके मुर्शिद उनखे सबक़ ॾिना आहिनि उहे उन खां खसिया वेंदा आहिनि। उहो मिलण जे बावजूद बि न करे सघंदो आहे, खसिजी वेंदा आहिनि उन खां। उहो फ़क़ति इन जे लाइ हूंदा अथसि, आरज़ी पहिरियों खसिया वेंदा आहिनि ताकी हू तौबा करे। सभु कुझु उनखे तौबा कराइण जे लाइ हूंदो आहे, पर हू अञा तौबा नथो करे, अञा इन राज़ खे नथो सम्झे। त बाद में जेका कुझु इबादत, नमाज़ उन खां हली वई आहे, ज़िक्र फ़िक्र उन खां हलियो वियो आहे, शरीयत अतात हली वई आहे, अगरि हू तौबा कंदो त बहाल थींदी, यानी उहा आरज़ी उन खां खसी वेंदी आहे। अगरि जेकॾहिं इन मक़ाम में बि उन तौबा न कई त पोइ उहा सलब क़दीम जी सूरत इख़्तियार कंदी आहे, दाइमी उन खां खसी वेंदी आहे। बसि हमेशह बेनमाज़ी, हमेशह गाफ़िल, हमेशह जे लाइ उन खां नमाज़ खसी वञे, हमेशह जे लाइ उन खां ज़िक्र खसी वञे, हमेशह जे लाइ उन खां अतात खसी वञे, हमेशह जे लाइ उन खां सुन्नतुनि ते अमल करणु खसी वञे, हमेशह जे लाइ उन खां आले तरीक़तात, उन खां मुराक़िबात खसिया वञनि, हमेशह जे लाइ उन खां ज़िक्र फ़िक्र असबाक़नि खे वरजाइण दोहराइणु खसियो वञे।
अल्लाह अकबर। उन वक़्त भी हिन इन राज़ के न समझो, उन वक़्त भी हिन उन राज़ के न समझो त आख़िरी स्टेप दुनिया में उन सां इहो शुरू थी वेंदो आहे, अदावत व दुश्मनी बराए मोहब्बत हूंदी आहे। हत्ता के मशहूर वाक़ियो आहे न हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ऐं हज़रत ज़ुलेखा जो। हज़रत ज़ुलेखा अगर हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम के आख़िर में अदावत वारे मक़ाम ते अची छा मामलो करायो, पंहिंजे इक़्तिदार जे नशे में ऐं पंहिंजी इक़्तिदार जी ताक़त के इस्तेमाल कंदे अल्लाह जे नबी हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम के जेल में विझराए कोड़ा कराया। सज़ा जेका हुई बराए मोहब्बत हुई त तूं फ़क़त मां तोसां मोहब्बत कयां थी। अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन खे अज़ाबनि में मुब्तला कंदो आहे। उहे अज़ाब बि केतिरा ई माण्हू उन्हनि अज़ाबनि में अची नाशुक्री जा कलमा इस्तेमालु कंदा आहिनि, हालांकि इन राज़ खे सम्झंदा न आहिनि त इहा अदावत बि बराए मोहब्बत आहे। इन जो मक़सदु इहो आहे त ॿारहा अज़ाब ॼाए मौत खां पहिरीं ताकी इन अज़ाब में मुंहिंजे तरफ़ रुजू कर तौबा कर। केतिरा ई अज़ाब खे बराए मोहब्बत तस्लीम न कंदे कुफ्र में अची वेंदा आहिनि, ग़फ़लत में अची हमेशा जुदाई इख्तियार करे जहन्नमी बणिजी वेंदा आहिनि। पर केतिरा ई ख़ुशनसीब अदावत बराए मोहब्बत समझी अल्लाह जे हुज़ूर में गिरियो ज़ारी करे अदावत बराए मोहब्बत बणाए छॾींदा आहिनि। जो कुझु बि आहे सभु तुंहिंजे लाइ आहे, मुंहिंजो उन्हनि सां को मतिलबु न आहे। बाना फ़क़ति तूं मुंहिंजे लाइ आहे ताकी तूं मूंसां मोहब्बत कर, बदले में मां ख़ालिक़ तुंहिंजो थी करे तोसां मोहब्बत कर। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।